दोस्तों जॾहिं सोडल खे उनजे घर वारा सॼी कहाणी ॿुधाईंदा त तोखां पोइ छा छा थियो छा न थियो, हू वॾो मजबूर थी वेंदो ऐं इहो ई फ़ैसिलो कंदो त मां पंहिंजे घर वारनि खे हाणे कोन अकेलो छॾींदुसि ऐं सौट मुराद खे बि अकेलो कोन छॾींदुसि। हू अकेलो पइजी वियो आहे, अली ख़ान बि कोन्हे ऐं उनजो साथ ॾींदुसि ऐं उन सां मिलंदुसि, भली हू मूंखे मारे त मारे छॾे। ऐं उनजे घर वारा रोकदा, तूं जीअं राति जे टाइम आयो आहे ईअं राति जे टाइम हितां निकिरी वञु त भलो आहे, मुराद तोखे मारे छॾींदो। लेकिन हू ज़िद कोन छॾींदो ऐं हू चवंदो मां मिलंदुसि कीअं बि करे। ऐं इन शइ जी तलाश में आहिनि राज़न वारा बि, मुराद वारा बि। सोडल हथ अचे त ख़बर पए, मसइलो हल थिए। होॾां वरी जेको आहे दोस्तो शाहनवाज़ ख़ान बि ताड़ में आहे, को न को मसइलो हल, को न को मतिलबु मूंखे वारो अचे त इन्हनि खे लिटायां। हुनजे लाइ राज़न मरे या मुराद मरे उनखे को फ़र्क़ु कोन आहे। मंसूर ख़ान खे इन शइ जो फ़र्क़ु पवे थो, हुननि खे कंहिं शइ जो बि कान फ़र्क़ु पवे थो। उहे इहा ई ॻाल्हि कंदा त ठीकु आहे, मुराद अगरि जेको आहे फ़ैसिले ते अचे थो, राज़न वारा मञण लाइ तयारु थी वेंदा, असांखे असांजो भाउ मोटाए ॾे। मंसूर ख़ान इन शइ जे लाइ जिदोजहद कंदो ई रहंदो। लेकिन 75, 80, 90 किस्त ताईं इन्हनि जो इहो जिग जिगा हलंदी रहंदी, चिक चिका हलंदी रहंदी। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।